अस्सलाम वालेकुम दोस्तो। जीअं त असांजो अॼु जो टॉपिक आहे सिंध जा मसाला। सिंध जे मसइलनि ते डिस्कस कंदासीं। सिंध जा मसाला हूअं त तमामु घणा आहिनि, हाणे कहिड़ा कहिड़ा चऊं। पर जेके कुझु मेन डिस्कस कंदासीं, जंहिंमें गामू वारो मसालो आहे, वॾो मसालो आहे सिंध जो हरम पाक में बि हुन रोज़ेदारनि खे पुॼा ॾिना। वॾो मसालो आहे, सिंध खे वॾो नुक़सानु पहुतो। मुश्ताक सरकी जो मसालो आहे, जेको तमामु वॾो इशू आहे, करोड़पति थी वियो आहे। सिंध कीअं तरक़ी कंदी, मुश्ताक सरकी करोड़पति थी वियो। असांजो सनाउल्ला शहर जो वॾो मसइलो हो सिंध जे लाइ। फ़क़ीर सनाउल्ला शहर ख़ैरनि सां वियो ॿधजी, उन मसइले मां जान छुटी। सारंग शहर जो मसइलो आहे, ऐं उन खां पोइ हाणे ताज़ो नओं इशू थियो आहे जेको जाम माशोक शहर, वॾो सिंध खे नुक़सानु पहुचायो आहे। उन सारा वसीला लुटे वियो, सिंध जा वॾा मसइला थी विया आहिनि। हाणे कहिड़ा कहिड़ा मसाला चऊं असां। तमामु तकलीफ़ जी ॻाल्हि आहे, ॾुख जी ॻाल्हि आहे त असांजो बाशऊर सिंधी जेको चए थो असांजी तारीख़ 5000 साल पुराणी आहे, असां सिंधी आहियूं, सिंध जे हक़नि जी ॻाल्हि केर बि कोन थो करे। नंढा नंढा नॉर्मल इशूज़ ते पंहिंजो वक़्तु ज़ाया कंदो, पंहिंजो टाइम ज़ाया कंदो। ताज़ो हाणे असांजो पाकिस्तान जो वज़ीर आज़म जनाब शहबाज़ शरीफ़ सऊदी अरब वियो, जेको ख़बर पई आहे त एग्रीमेंट करे आयो आहे नओं। कुझु पैसा सऊदी अरब गवर्नमेंट खां वरिता अथसि, ऐं एग्रीमेंट थियो आहे त जेके बर्मी आहिनि उन्हनि खे असां कराची में पनाह ॾींदासीं। हाणे उहो बाक़ाइदा एग्रीमेंट था त हे बर्मी ईंदा कराची में, उनखे हुते नेशनलिटी मिलंदी पाकिस्तान जी, हुते रिहाइश पज़ीर थींदा। इहो मसइलो न आहे, इन ते ॻाल्हाइणो न आहे। उन खां पोइ ॿियो मसइलो जेको आसिफ़ ज़रदारी इलेक्शन वारे टाइम ते जेके मुआदा कया बूट वारनि सां, जंहिंमें हज़ारे एकड़ सिंध जी ज़मीन उनखे लिखत में ॾिनसि, जिते उन छावणियूं ठहंदियूं या उहो पंहिंजा सोसाइटीज़ ठाहींदा जेके। उहो बि सिंध जो मसइलो न आहे, उन ते डिस्कस नथा कयूं। उन खां थोरो पोइ था वञूं, PTI जी हुकूमत किराइण जे वक़्तु जेको आहे ज़रदारीअ जेके करप्शन जा जेका ॿोरा भरे पैसा खणी वियो, जेके हुते मिनिस्टर वञी ख़रीद फ़रोख़्त कयूं, जेके मसइला थिया उहे बि सिंध जा मसइला न आहिनि, उन्हनि ते केरु डिस्कस नथो करे। असांजो बाशऊर सिंधी ताड़ में हूंदो आहे त कहिड़ो मिनिस्टर उमिरो करे थो अचे उनखे मुबारकबाद ॾेई अचूं, कहिड़े असांजे जेको आहे MP MNA खे पुटु ॼाओ उनखे मुबारकबाद ॾेई अचूं, गुलनि जा हार खयों वेठा आहिनि। पढ़ियल लिखियल सिंधी बजाए पंहिंजो वक़्तु, पंहिंजी एनर्जी जॉब या बिज़नेस में वक़्फ़ु करण जे बदिरां वॾेरनि जे बंगलनि ते हाज़िरी ॾियणु, ख़ुशामद करणु, इन में पूरो आहे। ऐं तव्हां ॾिसो, तव्हां सोशल मीडिया अॼुकल्ह हर को हलाए थो, हर को यूज़ करे थो, हर कंहिंखे ख़बर आहे त असांजी सिंध हिन वक़्तु केतिरो पुठिते पइजी चुकी आहे। जेके बाशऊर दोस्त आहिनि, जेके शऊर रखनि था, ॼाण रखनि था, छो जो सहाफ़त जो जेको शोबो असां डिपेंड कयूं था त असां सहाफ़ी असांजे लाइ हक़ जो आवाज़ु उथारींदासीं, उहो त तव्हांजे साम्हूं आहिनि जेके हक़ जा आवाज़ उथारनि था सहाफ़ी। छो जो पुलिस, सहाफ़ी, इहे माण्हू जेके बि आहिनि इहे अॼुकल्ह कमदारी में पूरा आहिनि। कुझु चंद सहाफ़ी तव्हांखे ॾिसण में ईंदा जेके हक़ जी ॻाल्हि कंदा, उन्हनि सां जेके वरी मसइला थियनि था, सो उहे बि तव्हांजे साम्हूं आहिनि। बाक़ी अॼुकल्ह सिंध में जेको नौजवान आहे उहो शॉर्टकट जे चकर में या सहाफ़ी थींदो या अताई डॉक्टर थींदो, पोइ उनखे बसि इहो हूंदो आहे त ॿ रुपया कमाए सघजनि। सहाफ़त अॼुकल्ह पेशो थी वियो आहे। उन्हनि ते डिपेंड करण बदिरां हर नौजवान, अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, जिते जेका बेवाजिबी थिए थी, नाजाइज़ी थिए थी, उनजे लाइ हक़ जे लाइ आवाज़ु उथारे। असांजी UC आहे सूमर ख़ान जमाली जा, अॼु ताज़ो मां पोस्ट ॾिठी, असांजो सहाफ़ी आहे दोस्त गुलज़ार मरी, त उन ते मां कमेंट्स बि कयो त ख़ैर सां 2-2.5 साल थी चुका आहिनि ॿोॾ खे, जेका ॿोॾ आई ज़मीन में पाणी अञा ताईं बीठो आहे, त उहो बंजर थी वियूं आहिनि ज़मीनूं, ज़रई ज़मीनूं, जंहिं 1 एकड़ जी क़ीमत अॼु जे तारीख़ में सम्झो 50 खां 60 लख रुपया एकड़ जी क़ीमत आहे। 100 एकड़ ज़मीन में पाणी बीठो आहे, बंजर थी वई, गैराबाद पई आहे। हाणे मिसकिन माण्हू वटि कमाइण जो वाहिद ज़रियो इहो ई आहे, खेती ॿाड़ी जेका थिए थी। हाणे उहे वीचारा बेरोज़गार वेठा आहिनि, पीपल्स पार्टी जा वोटर आहिनि। उन खां पोइ इलेक्शन वारे टाइम ते वॾेरा अचनि था, उहे एग्रीमेंट करे था वञनि, मुआदा करे था वञनि, वाइदा करे था वञनि। इलेक्शन ख़तमु थिए थी त लभनि बि कोन था।
ऐं उन्हनि सां गॾु वरी कुझु जेको तरज जा जेके हाणे सुठो नथो लॻे कोड़ो लफ़्ज़ कढी विझूं, सो जेके पाण खे सुरीला सम्झनि था दोस्त, उहे हूंदा आहिनि इलेक्शन वक़्तु वर्क में हूंदा आहिनि जेके, ऐं चवंदा आहिनि त बसि वोट ॾियो, असां तव्हांखे हीउ कमु बि कराए ॾींदासीं, उहे त वरी तव्हांखे लभंदा कोन हाणे। सो केर बि कंहिंजो न आहे, वक़्तु वॾो ज़ालिम थी चुको आहे हिन वक़्तु, पंहिंजे बचनि जे लाइ, पंहिंजे औलाद जे लाइ पाण उथो, आवाज़ु उथारियो हक़नि जे लाइ। बाक़ी वॾेरनि जे बंगलनि ते वञी चमचागिरी करण सां को फ़ाइदो कोन्हे को। सो बहितर इन में ई आहे त पंहिंजा हक़ विढ़ी वठो, जदोजहद कयो, ऐं वॾेरनि जी रस्ता रोक पाण कयो, पंहिंजे हक़नि जे लाइ पाण आवाज़ु उथारियो।